नाज़रीन, किपरो में तेल जा अघ वधी वञण करे आम वापे जी शयुनि जा वापारियुनि अघ वधाए छॾिया, जंहिं सबबि ग़रीब तबिको ॿिनि वेलनि जी मानी गभे लाइ परेशानी में वरतल आहे। वधीक तफ़सील ज़ाकिर शर जी रिपोर्ट में। एक त अॻे अटे समेत ॿियूं खाधे पीते जूं शयूं गिह चांवर बेसण दालियूं महांगाई जी सतह क्रॉस करे पंहिंजे उरूज ते पहुतल हुजनि। आणियूं ऐं चाड़ियूं ॾुथ ॾियारी सुमरा वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ माण्हुनि लाइ मानी गभो वॾो मसइलो बनियल हुजे, उते निगरान सरकार पारां बार बार तेल जा अघ वधाइण सबबि जिते समूरी सिंध जा मिसकिन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी गभे लाइ वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, उते खिपरोवासी बि वधंदड़ तेल जे अघनि सबबि महांगाई जे करे सख़्त मायूसी जो शिकार आहिनि। महांगाई जी दुबण में फाथल खिपरोवासियुनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा सूर कुझु हिन रीत सलिया आहिनि। नई हुकूमत जेका निगरान हुकूमत आई आहे, आवाम जो असांजो आसूं हुयूं, उमेदूं हुयूं त हमेशह जॾहिं निगरान हुकूमत 3 महीने जे मुदे लाइ जॾहिं ईंदी आहे त आवाम इहो चाहींदो आहे त हाणे अमन अमान थींदो, बाल थींदो, महांगाई घटि थींदी, मुल्क में नवां तरक़ियाती कम वग़ैरह जेके रूरल आहिनि उहे कंट्रोल में ईंदा ऐं जल्दी जल्दी पंहिंजी तकमील ते पहुचंदा। अहिड़े क़िस्म जो माण्हुनि में हिकिड़ो ज़हन में ख़्यालु ईंदो आहे। पर हिन आलमी मालियाती फंड तरफ़ां जेको 1.5 महीनो अॻु में अॻूणी चूंडियल हुकूमत तरफ़ां जेको मुआहिदा करे ऐं फंड्स वठी आया, निगरान हुकूमत ईंदे ई उन्हनि हुकूमत ते अमल करण जे हवाले सां सच पुछो त जेका बिजली जा रेट जेका 90 खां 95 रुपया पर यूनिट जेको रेट पहुची चुको हो, उन आवाम जा धाणा कढी छॾिया। उन खां पोइ अटो जेको आहे महांगो, दालियूं खंडु चांहि रोज़मर्रा जूं शयूं महांगियूं, त आवाम खे अञा 1.5 महीनो अञा कोन थियो आहे। उन 1.5 महीने दौरान 3 चकर हर 15 रोज़ बाद तेल जा जेके अघ चढ़िया आहिनि, सच पुछो त आवाम जेका आहे पीसजी रही आहे, पीड़जी रही आहे। ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे ॿिनि वेलनि जे मानी लाइ परेशान आहिनि। माण्हुनि जे लाइ ॿियो जेको सीधो सामान जेको आहे उहो त हुननि खे विसरी वियो आहे। उन्हनि खे सिर्फ़ु अटो जेको आहे न उन जी बि उन्हनि माण्हुनि जी पूरत कोन पई थिए। माण्हू ग़रीब ऐं मिसकिन असां शहर में जो रोज़ ॾिसूं था उहे लंघण काटण ते मजबूर आहिनि। ज़ुल्म आहे साईं, हाणे जेकॾहिं तेल भरिजे थो ऐं फुटी जो रेट कोन्हे, हर शइ जो रेट कोन्हे, तेल महांगो आहे। बसि हाणे उन जे लाइ त जेको आहे सस्तो करणु घुरिजे, जो गुज़ारो हले माण्हू जो, न त कोन थो हली सघे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सरकार खे घुरिजे त तेल जे अघनि समेत वधंदड़ महांगाई ते कंट्रोल करे पोरियत तबिके जे माण्हुनि खे मुनासिब रिलीफ ॾेई खेनि वधीक परेशान खां बचायो वञे। कैमरामैन सजाद शर ऐं मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़, खिपरो।